हाणे शौनक आदि ऋषि सवाल था कनि प्रभु ॾाढी सुंदर कथा ॿुधायो, पर हिकिड़ो सवाल ॿियो बि आहे, कहिड़ो कि भागवत कथा भगवान जे मुख मां निकिती, हा, धरतीअ ते कीअं पहुती? हेॾो मथों काथे भगवान जो गोलोक धाम वैकुंठ धाम, काथे धरती, कीअं पहुती कथा? तॾहिं सूत जी महाराजन चवनि था सभिनि खां पहिरियों भगवान श्री नारायण इहा कथा ब्रह्मा जी खे हृदय में धारण कराई चतुः श्लोकी रूप में। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरि श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त ब्रह्मा जी खे भगवान इहो कथा जो अमृत पीआरियो। ठीकु आहे, ब्रह्मा जी महाराज इहा कथा नारद महाराज खे ॿुधाई। नारद जी उन्हनि जा मानस पुत्र आहिनि। नारद महाराज इहा कथा भगवान वेदव्यास महाराज खे यादि कराई। चओ जय श्री कृष्ण। वेदव्यास महाराज खे, हा, तॾहिं वेदव्यास भगवान पंहिंजे सुपुत्र शुकदेव महाराज खे इहा कथा ॿुधाई। वरी शुकदेव महाराज जे द्वारा इहा कथा परीक्षित महाराज ॿुधी। हे शौनक आदि ऋषियो, उन सभा में मां बि वेठो, मां बि उहा कथा श्रवण कई। चओ हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। त इहा कथा नारायण भगवान ॿुधाई ब्रह्मा जी जे द्वारा। वरी नारद महाराज, सनकादि ऋषि, वरी वेदव्यास भगवान, शुकदेव भगवान। लेकिन महाराज हिकिड़ो प्रश्न है, कहिड़ो कि वेदव्यास भगवान खे तव्हां चयो नारद जी इहा कथा स्मरण कराई? हा हा, त नारद महाराज कीअं उन्हनि खे यादि कराई इहा कथा? चवनि था ॾाढो सुंदर वर्णन आहे कि जॾहिं भगवान वेदव्यास महाराज वेदनि जो विस्तार कयो, हिकु वेद मां 4 वेद बणाए छॾिया, 6 शास्त्र रचिया ऐं 17 पुराणनि जी बि रचना कई, स्मृतियूं बणायूं, उपनिषद 108 रचिया। लेकिन पोइ बि उन्हनि खे अधूरोपन पियो लॻे, अरे अञा ख़ाली आहे, काई ॻाल्हि चूकिजे थी। अञा जॾहिं मां वेद शास्त्रनि जो वर्णन करे वरितो त उहो प्रेम, उहो आनंद, उहो परम रस छो न मिलियो जेको मिलणु खपे? तॾहिं वीचारा चिंतातुर वेठा हुया बद्रीनाथ में, सरस्वती नदीअ जे किनारे ते। उते माना स्थान अथव, माना, ऐं उते अॼु बि उनजो नालो व्यास गुफा अथव। चओ हरे राम। माना गांव आहे जेको, नंढो सो स्थान आहे उते, ऐं उते अॼु बि व्यास गुफा जे नाले ते उनजो परिचय आहे। त उन जॻह ते व्यास महाराज चिंता में वेठा, एतिरे में नारद जी महाराज पधारिया। अचण सां अलाए छा चयूं, ईअं थोरी प्रेम सां भाई, माखन मिश्री। वरी चओ, वरी चओ सोनपरी। हा, तव्हांखे त पतो आहे नारद जी छा चवंदा आहिनि। नए नए शहरनि में वेंदा आहियूं न, त नारद जी छा चयो कंहिंखे पतो ई न। पोइ ॿुधाईंदा आहियूं कि नारद जी हमेशह भगवान जो कीर्तन कंदा रहंदा आहिनि। चओ हरे राम। नारद जी महाराज जन चयो, व्यास जी कहिड़े चिंताउनि में वेठा आहियो तव्हां? कि ॾिसो न, अञा अधूरो पन थो लॻे, हेॾा वेद शास्त्र मां रचना कई। चवनि था तव्हां कमाल कयो आहे, सभु कुझु रचना कई, लेकिन हिकु ॻाल्हि खां चुकिजी आयो। अरे कहिड़ी ॻाल्हि चुकिजी आहे? मां त साक्षात ब्रह्म जो रूप आहियां। वेदनि शास्त्रनि जी मीमांसा, गणित, योग, भूगोल ऐं ज्ञान, वैराग्य, भक्ति सभु कुझु त वर्णन कयो आहे। एतिरे क़दुरु की महाभारत जी रचना थी वई। पहिरियों महाभारत में, अरे छा चइजे, चओ जय श्री कृष्ण, कई श्लोक हूंदा, पोइ हिन महिल 1 लख श्लोक बचियल आहिनि। हाणे बि पंचम वेद चयो वियो आहे महाभारत खे। हा हा, उन जे द्वारा भी श्री कृष्ण जी कुछ लीलाउनि जो वर्णन थियो आहे महाराज। लेकिन तव्हां त कमाल करे छॾियो।
हेॾा लंबा सारा वेद शास्त्र रचना कयो, कर्म कांड ॿुधाए छॾियो, वरी सकाम कर्म बि लिखी छॾियव। पोइ तव्हां लिखियो अथव सकाम कर्मनि जो नतीजो ख़राबु आहे, पर ख़बर अथव कई माण्हू त बली था ॾियनि पिया सकाम कर्मनि जे करे। बली प्रथा हली पई आहे, छा छा हलियो आहे, ऐं पोइ माण्हू ॾिसनि ई कोन था हुनजो नतीजो छा आहे। अधूरो कचिरो खणी करे कमु शुरू करे था छॾनि, पूरो ज्ञान खणनि कोन था, तत्व सम्झनि कोन था। महाराज असली कमु इहो आहे, भॻवान श्री कृष्ण जी मधुराति मधुर प्रेम आनंद करुणामयी लीलाउनि जो तव्हां वर्णन न कयो आहे। जंहिंमें न माण्हूअ खे समाधि लॻाइणी पए, न तपस्या करणी पए, न कर्म कांड करणा पवनि, ऐं वेठे वेठे प्रेम सां आनंद सां अरे प्यार सां कथा श्रवण करण सां ई मुक्ति मिली वञे। उहे कथाऊं काथे आहिनि? तॾहिं वेद व्यास महाराज जो चेहरो चमकियो, नेत्र सजल थिया। अहो धन्यवाद नारद जी, छो न हुजे, तव्हां भॻवान जा मानस अवतार जो आहियो। मां सम्झियुमि श्री कृष्ण भॻवान जे द्वारा ई मूंखे इहो संदेश आयो आहे। बसि बसि तव्हां मूंखे मार्ग ॾेखारे छॾियो। मां हाणे ई श्री कृष्ण जी उहे प्रेममयी ब्रज जी लीलाऊं, ॿी लीलाऊं, भक्तनि जा खेल सभु वर्णन थो कयां। चओ हरे राम। हाणे अहिड़ो महापुराण रचना थींदी जंहिंमें भक्तनि जी ऐं भॻवान जी ई कथाऊं हूंदियूं। बोलो श्रीमद भागवत भगवान की। इन करे ॿियनि सभिनि खे त पुराण चयो वियो आहे, पर भागवत खे श्रीमद भागवत महापुराण की जय। इन करे भागवत जो नालो महापुराण। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण।